वालेकुम चाचा नालो करो अब्दुल मजीद अब्दुल मजीद चाचा सवाल है तो का ना अगी भली ना पोई भली विची भली हाँ विच में इहो ही अब हाणे पहिरीं हुकूमत सही हुई हींअर ग़लति आहे ये गलत है महंगाई है महंगाई है इनका अलावा ॿियो हाणे बाबा तूं बता अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। नालो फ़कीर हुसैन। फ़कीर हुसैन भाई न अगी भली न पोई भली विची भली उहा कहिड़ी शइ वो तो हाँ हुकूमत है। न हुकूमत खां अलावा ॿी का शइ दिल भली है विची दिल भली मतलब हाँ दिल सुठी है विची तो दिल ही है ॿियो छा इंसान जे अंदर बस बस इन खां अलावा अञा कुझु ना दिल सुठी है चाचा ये तो विची भली है वो दिल है सही वेजे भली है सही वेजे भली है जे इंसान जी दिल सुठी है इंसान सेहतमंद है ना तो बीमार ये तो जाम गलत भी गाल है सुठी ना सुठी सुठी ॻाल्हि गलत ॻाल्हि इहो आहे कि इंसान जो अंदर सुठो आहे विची त सभु कुझु सुठो आहे हाँ जे ज़बान सुठी ना आहे त कुझु बि सुठो ना आहे चाचा इस सवाल जो जवाब जेको आहे तो तव्हां कोन आयो हा छो सवाल जो जवाब आहे ज़िंदगी ज़िंदगी जेका आहे सा विची तमामु बहितरीन आहे ना पोड़ापो न हू जवानी जवानी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चाचा नालो कहिड़ो जुमो जुमो चाचा न अगी भली न पोई भली विची सफ़ा भली उहा कहिड़ी शइ ना अॻी भले ना विची पोइ भले विची भली विची भले त विची जवानी हूंदी आहे जवानी हूंदी आहे